सालियापन इंसाइक्लोपीडिया जी दुनिया में भलीकार। अज पाण गैर वाजिब अणपूर के मुरक्कब अणपूर मतलब गडियल अणपूर में तब्दील करण सीखतासीं। हिन खां पहिरियों भी वीडियो पाण असां अपलोड कई आहे जंहिंमें अणपूर जा क़िस्म सम्झाया विया आहिनि, तव्हां हू बि ॾिसी सघो था। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त चैनल खे सब्सक्राइब कयो जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ॾिसी सघो। अचो हाणे पाण पहिरीं मिसाल वठूं था त गैर वाजिब अणपूर खे मुरक्कब अणपूर में कीअं तब्दील कजे। मिसाल 3 भाङे 2 इहो गैर वाजिब अणपूर आहे छो जो मथियों वॾो आहे हेठे खां। त हिन खे कीअं तब्दील कंदासीं, पाण मथे खे डिवाइड कंदासीं हेठे सां मतिलबु 3 खे डिवाइड कयोसीं वंड कयोसीं 2 सां त जवाबु छा आयो, 1 भेरे 2 जो खोड़ो लॻो त 1 सही, पाछी घणी बची 1 पाछी बची त पाण 1 सॼो 1 भाङे 2 लिखंदासीं। ॿी मिसाल ॾिसूं था, हिन में 13 भाङे 5 आहिनि त 5 जो खोड़ो घणे भेरे 13 ते लॻो 2 भेरे त 2 सॼा ऐं पाछी घणी बची 3 पाछी बची त 3 मथे लिखंदासीं ऐं 5 हेठि ई रहंदा। त कीअं थियो 2 सॼा 3 भाङे 5 इहे पंहिंजी मुरक्कब अणपूर आहे, गडियल अणपूर आहे। हाणे पाण 3 मिसाल वठूं था। 3 मिसाल ॾिसूं कहिड़ी आहे। 3 मिसाल आहे त 34 भाङे 7। हाणे पाण 34 खे वंड कंदासीं 7 सां, घणे भेरे खोड़ो लॻो 4 भेरे खोड़ो लॻो त 4 सॼा पाछी घणी बची 6 त 6 मथे रखंदासीं 4 सॼा 6 भाङे 7 इहो ई पंहिंजो जवाबु आहे। हीअ गडियल अणपूर में तब्दील थी वई। हीअ असां तव्हां लाइ कुझु होमवर्क ॾिनो आहे, हीअ तव्हां सॉल्व करे हल करे कमेंट में शेयर करे सघो था, मां चेक करे तव्हांखे ॿुधाईंदुमि। असांजो चैनल जेकॾहिं सब्सक्राइब अञा ताईं न आहे कयो त सब्सक्राइब कयो। पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़। मिलूं था ईंदड़ नई वीडियो में।